ज़िलो नौशेरो फिरोज़ जे मोरो शहर में सोलंकी वेलफेयर ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान जे मरकज़ी उहदेदारनि जी बाडी अनाउंस कई वई। ही यादगार तकरीब SWOP ज़िलो नौशेरो फिरोज़ जी मेज़बानी में थी गुज़री, जंहिंमें समूरी सिंध जे CAC मेंबरनि, डिवीज़न उहदेदारनि, तमाम ज़िलनि जे सदरनि, जनरल सेक्रेटरियुनि ऐं सोलंकी बिरादरी जे मोअज़्ज़िज़ीन वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते सभिनी तंज़ीमी उहदेदारनि जी मुतफ़िक़ा राय सां मोहतरम इरफान अली सोलंकी खे सोलंकी वेलफेयर ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान जो चेयरमैन चूंडियो वियो, जॾहिं त वाइस चेयरमैन इमदाद अली सोलंकी, सदर मोहतरम इंजीनियर इमदाद हुसैन सोलंकी, सीनियर नायब सदर मोहतरम डॉक्टर ज़ाकिर हुसैन सोलंकी, सीनियर नायब सदर मोहतरम इंजीनियर अली अहमद सोलंकी ऐं नायब सदर मोहतरम डॉक्टर अली गुल सोलंकी, मोहतरम मंजूर सोलंकी, जान मोहम्मद सोलंकी, जनरल सेक्रेटरी फिदा हुसैन सोलंकी, इंफॉर्मेशन सेक्रेटरी मोहतरम हजूर बख्श सोलंकी, प्रेस सेक्रेटरी मोहतरम वजीउद्दीन सोलंकी चूंडिया विया। इन मौके ते चूंडियल चेयरमैन मोहतरम इरफान अली सोलंकी खिताब कंदे चयो त सोलंकी वेलफेयर ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान सोलंकी बिरादरी जी हक़ीक़ी तंज़ीम आहे ऐं हीअ तंज़ीम असां पंहिंजी बिरादरी जे ग़रीब मिसकीन माण्हुनि जी ख़िदमत, बहितरी, भलाई, फलाह ऐं बहबूद लाइ ठाही आहे ऐं सोलंकियुनि जे हक़नि जो तहफ़ुज़ करणु, उन्हनि जे औलाद जो ख़ासि तौर ते न्याणियुनि खे तइलीम ॾियारण में पंहिंजो अहम किरदारु अदा कंदासीं। उन खां अलावा इमदाद अली सोलंकी, कामरेड गुलाम सरवर सोलंकी, मौलवी पीर बख्श सोलंकी, इमदाद हुसैन सोलंकी, डॉक्टर ज़ाकिर हुसैन सोलंकी, फिदा हुसैन सोलंकी, मंजूर अली सोलंकी ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। उन खां अॻु मरकज़ी चेयरमैन समेत बाडी खे सिंध जी सूखड़ी अजरक जा तोहफ़ा ऐं गुलनि जा हार पिणु पाराया विया, जॾहिं त मरकज़ी उहदेदारनि खे मोरो पहुचण ते SWOP ज़िले नौशेरो फिरोज़ जे अॻवाननि शानदार इस्तक़बाल करे गुलनि जी वर्खा कई। अली जाफ़री सोलंकी, HRJDO न्यूज़, हैदराबाद।